हाँ बाकिर सलाम अलैकुम। सलामकुम खुश आहीं? सब ख़ैर आहे भाउ? हाँ तूं 2 टे ॾींहं लॻो पियो इंक्वायरी में कॾहिं हेॾा कॾहिं होॾा सॼी रिपोर्ट मिली पई मुंहिंजो तंग करणु सही न आहे। हुकुम कर हुकुम। बेख़बर अॼु फाइनल कमु करे छॾी? हाँ कल थी करे हम। अच्छा अच्छा कहिड़ा कढी जवाबदार? नंबर 1 अब्दुल रज़ाक जोकियो जी मुल्लो। हाँ बिल्कुल मौलाना। हाँ। ॿियो सलीम सालार जी। ॿियो दोतो दो सालार। चौथो सूमार सालार 4 ये क्यों? हाँ जी। मामूद खान वरे तो अच्छा मोहम्मद खान कढियुमि, इसाक कढियुमि, असां मुंहिंजो नानाणो थिए वीचारो नानी माइट। इहो बि कढियुमि। अच्छा बाक़ी न बाक़ी को 7 माण्हू बि आहे न, 7 माण्हू कयो आहे। ॿिए खाते हाँ अहमद शोरो अमन शोरो। अच्छा वो साईं जन जाम करीम वारनि खे कहिड़े खाने में रखियो आहे? खाने ॿ में पर भॼण वारनि में। भॼन वारनि में। अच्छा ॿियो त कोन्हे हुन में कोन्हे छा में? हुन कतल में त कोन रखियो अथई? ये कतल में अथसि लाइबिलिटी मिठा घणा दफ़ा तोखे ॿुधाया। टोटल कतल में आहिनि अञा न ॿुधाए थो जी। 2 जाम हा हैदर हा मीर अली हा 4 नियाज़। अच्छा 5 ये 5 ये कतल में 2 लिकाइण में इन्हनि में ठीकु। अच्छा ठीकु। बाक़ी रहिया तव्हांजो अता ऐं ज़ाहिद ऐं मेराज ये 2 लिकाइण में। अता कहिड़ो आहे? अता हिननि जो नौकर आहे अता मोहम्मद। अच्छा को थरी बरीअ जा? थरी ये तो वारो यार तुझो यार तू बजाए त बड़ा वञे मथो थरी ना मुंहिंजी कहिड़ी यारी थरी थर जी वारी हथ में हुजंदी त वरी हथ मां किरी वेंदी। हाँ वो अहमद जमाल के धमकिन में। अच्छा ये टोटल घणा अञा ज़िम्मेरे में आहिनि? हिन में टोटल थियनि था पिया 5 ऐं 4 9 माण्हू। 9 माण्हू अञा इंटूकेट में आहिनि? आहिनि केस में। वहाँ जाम करी मुंहिंजी बेल कीअं थींदी, कहिड़ो तरीक़ो थींदो? थी वेंदे रुगो फरियादी बयान ॾींदो त भाउ असांखे कोई इतराज़ न आहे बेल ते। अच्छा ॻाल्हि त केस त हाणे हिननि लीगल एयर ठाहे छॾियो त हाणे त लीगल एयर कंप्रोमाइज़ कुझु कोन्हे लीगल हेयर कंप्रोमाइज़ थींदो जीअं हे फरियादी लिखी थे न। हा तीअं जे बेल ते प्रोटेक्टर सिधो हलियो वञे हुन वटि शीरी वारनि वटि। अच्छा मुंहिंजो मशवरो अथई न पोइ कंप्रोमाइज़ हुनजा ॿार नंढड़ा नशुमन हुननि जो कंप्रोमाइज़ थींदी कीअं? छा ॻाल्हि त वञी एविडेंस ते टुटंदी, विटनेस पंहिंजो छा गवाहनि ते टुटंदी। गवाह त कोन्हनि मौक़े जाइवार था थिया। उहो न पई थिए। हा पर कम अज़ कम जेके वॾा आहिनि न लीगल हेयर हा ज़ाल हुनजी माउ अफ़ज़ल इहे बि ओके थी वेंदा त कम अज़ कम कंप्रोमाइज़ थी वेंदो। उहे त असीं राज खणी कोशिशि कंदासीं पर हूअं केस सर टुटंदो। अरे न कंप्रोमाइज़ थी सघे थो को वॾो मसइलो ई कोन्हे। अच्छा हा कंप्रोमाइज़ बि कंदासीं, उहो कोशिशि कंदासीं। राज सां पयूं अॼु न सुभाणे परे आदमी आख़िर वञी थधा थींदा। न थोरो हाणे इहो आहे त पहिरियां बिस्मिल्लाह 2 टे ॾींहं छॾे हा ज़मानत करायोसि। 1 तारीख़ डेट ॾिसो हुन में छा थो थिए। 3 तारीख़ हा 3 तारीख़ में ॾिस इहे माण्हू ज्वाइन थियनि था या हिनखे रखनि था। पोइ जेकॾहिं माण्हू ज्वाइन करे थो प्रेशर में अची सभिनी खे थो हिकिड़े ई लठ सां हकिले त पोइ लाज़मी ॿिया पंहिंजी बेल में वेंदा त हुन सां गॾु हे बि बेल में वञी। वकील आरामी चए थो इहो त कंप्रोमाइज़ कोन थींदी। जेकॾहिं ठही आहे नंढड़ा ॿार मैशूम जॾहिं जवान थियनि पोइ वञी कंप्रोमाइज़ थिए हीअं थींदो यार। कहिड़ो वकील थो चए? इहो हिकिड़ो वकील आहे हिकिड़ो ठुणको। कहिड़ो ठुणको? इहो वकील आहे नारे जो आहे हिकिड़ो। न पहिरियों तो इहो वज़ीर अली जेको आहे न तव्हांजो वकील इहो समझदार माण्हू। अच्छा वज़ीर अली थियो या इहे जेके मां ईंदा आहिनि मां ॾिठो आहे जाम सां तरफ़ां। वज़ीर अली सुठो आहे, जाम गौराम जे तरफ़ां ईंदो आहे। ॿियो मुस्तफ़ा महेसर आहे। ॿियो हिकिड़ो टियों शेख आहे। इहे समझदार। अच्छा सर इहे जेके जेल कस्टडी में हींअर इन्हनि जूं त बेलू ग्रांट त थी वेंदियूं न हाणे? थी सघनि थियूं न। कम अज़ कम अहमद जमाल ऐं मेराज जी ऐं अब्दुल रज़ाक जी बेल थियण जा चांस घणा आहिनि? न आहिनि। उन्हनि जा चांस घणा आहिनि?
अच्छा उन्हनि जा चांस आहिनि पर जाम गौराम जी बेल थी जॾहिं केस हले त पोइ हू पाण रज़ाख़ुशी हुन ॾिनी न सलर कयो आहे। उहो थींदो पर इहो आहे हाणे हुजे थोरो हल्को थिए पर तो वांगुरु त थिए एॾो थुलो थी वियो आहे खड़ो। केतिरो थुलो थिए पाण थुलो थी वियो यार अहिड़ो सन हूंदो पोइ केॾो सन हूंदे पोइ बि यार तूं अञा बीठो आहे अपालनि में। पर गाॾी त लहियो बेड ते लहियो गाॾी ते मानी खायो ॾंडो थियो वेठो हाणे लाज़मी थुलो थींदो हा न ॿियो त कमकार आहे कोन। हाणे छोकिरा पुट सामान 6 पुट कारोबार जे हवाले न हाणे वेठो आहे वांदो। अलाह ख़ैर करे ठीकु आहे जानी। ॿियो ख़ैर ख़ुशी तबियत ठीकु आहे? ठीकु आहे भले कानूनी सलाह पियो ॾिजे हाणे ख़ुदा छो न ॾींदुमि हा न हाणे सलाह पियो ॾिजे हाणे त तो त लिकाए इंक्वायरी ॻाल्हि खोली कोन यार मां कहिड़ी लिकाए जाम ग़रीब खे तूं बचाई आहे त सुठो यार तोरो हुनमें 164 अलाह बचाईंदो साईं अलाह बचाईंदो। न ग्राउंड हुनजो बैकग्राउंड हो न हिकिड़ो त अफ़ज़ल 164 करे मूंखे रुगो हिनजी ज़ाल ऐं हिनजी माउ बि चवनि हा न मां सवाल पुछियोमांसि त ॿुधायो तव्हां हिन कतल में केरु मुलवस आहे जाम अब्दुल करीम जाम गोहरा उहो हुननि जे हवाले चवण ते ज़ालनि जे थोरो थींदो अफ़ज़ल खां पुछियां गॾु वेठो अफ़ज़ल छो तूं राति जो 11 बजे ज़ोरी तूं छो खणी इहे पंहिंजे भाउ खे हाणे भला चांहि पीअण ॾींदे या न ॾींदे ॿुधायो? हा बिल्कुलु अञा मुंहिंजी चांहि पी त पोइ किथे ईंदो प्यारिया पीअंदासीं चांहि वरी ईंदासीं पोइ पीअंदासीं वरी ईंदासीं ॾिसो रुगो आथरनि में थो रलाई न।